इनाम 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 नंढड़ा ॿारो ॿुधायो सिंधी बैत ऐं खटो इनाम आईपैड जहिड़ा सुहिणा इनाम 20 इनाम सिंधी संगत पारां थी रही आहे सिंधी बैतनि जी कॉम्पिटिशन यानी नर्सरी राइम्स जी चटाभेटी। असांजा 4 मशहूर बैत आहिनि। जो खीर पीए सो वीर थिए, पैसो लदुम पट तां, वारे तारा गोल तारा ऐं मूंखे कंहिं ते खीर पीआरियो मुंहिंजी अमर। सो इन्हनि चइनि मां तव्हांजो ॿारु को बि हिकिड़ो बैत यादि कंदो। यादि करण खां पोइ तव्हां उनजो वीडियो शूट कंदा मोबाइल ज़रिए या कैमरा रीत ऐं उनखे असां ॾांहुं मोकिलींदा व्हाट्सएप ज़रिए। ॾाढो आसानु आहे। हीअ ॾिसो, हीअ मम्मी कीअं पंहिंजी बालक जो वीडियो शूट पई करे। हुनजी नंढी बेबी ॿुधाए रही आहे हिकु बैत ऐं हूअ हिनजो वीडियो शूट करे मोकिलींदी असांखे व्हाट्सएप ते या त मोकिलियो फेसबुक ते। ही तव्हांजा वीडियोज़ असांजा जज ॾिसंदा ऐं किन खे इनाम मिलंदा। उहे हूंदा 20 ख़ुशनसीब ॿार। त पोइ तव्हीं पंहिंजे ॿारनि खे अॼु यादि करायो का हिकु पोएम, को हिकिड़ो बैत ऐं उनजो वीडियो शूट कयो। यादि रहे आख़िरी तारीख़ आहे 15 अप्रैल ऐं ॿार जी उमिरि हुजणु खपे 6 सालनि खां घटि। त पोइ अॼु ई करियो कोशिशि, पंहिंजे ॿार खे करायो सिंधी बैत यादि, खटो इनाम, सभु कुझु आसानु आहे।